नज़दवा के नारो में अपडेट कनालू चूंडकवासी नौजवान अली गुल शेख टिनियन का पुरस्कार नमूने गुमा है। वाल जो चवण मुझो पुट अली गुल बहंजण वो तो वापस ना है मोटियो। बिल्कुल नाज़रे नारो में खबर पहुंचाई पिया चूंडकवासी नौजवान अली गुल शेख टिनियन का पुरस्कार नमूने गुमाए। वाल जो चवण है संदस पुट अली गुल विंझण वो तो वापस न मोटियो है। आगाह क्यों पिया नारो में चूंडकवासी नौजवान टिनियन का पुरस्कार नमूने गुमा है। अपडेट कनालू ब्रेकिंग न्यूज़ है। नारो मां चूंडकवासी नौजवान अली गुल शेख टिनियन का पुरस्कार नमूने गुमा है। इन जा तफ़सील मालूम कंदासीं नारो मां पीराणो साहिल का। पीराणो साहिल छा तफ़सील आहिनि? हाँ जी, ही सोरा थाने जी भर में गदागिरी कंदड़ शेख बिरादरी जो वॾो वेड़े जेको आहे उहो आबाद आहे। उन वेड़े मां हिकु नौजवान जंहिंजो अली गुल शेख नालो पियो ॿुधायो वञे उहो गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी गुम थी वियो आहे। संदसि वालिद ॿुधायो त संदसि वालिद मीरसन शेख ॿुधायो त मुंहिंजो नेड़ो सुबुह खां जीअं नलके ते वेचण वियो त हू वापसि न वरियो आहे ऐं मूंखे शक पियो लॻे त हू गुम थी वियो आहे या खेसि कंहिं अगवा कयो वियो आहे। हुननि ॿुधायो त असां मुख़्तलिफ़ हंधनि ते क़ुर शरीफ़ खणी घुमायो आहे ऐं मुख़्तलिफ़ चङनि मुड़ुसनि वटि पिया आहियूं पर असांजे नींगर जी जेको आहे सो वापसीअ लाइ को क़ानूनी मदद नथो करे। जॾहिं त सोराब थाणो बि भरिसां आहे असां अहिड़ो थाणे ते बि इतिलाउ ॾिनो आहे। हिन वस वारनि खां घुर कई त मुंहिंजे पुट जी ॻोल्हा में जाइज़ ऐं क़ानूनी मदद कई वञे। ठीक है पीराणो साहिब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।